अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में वलिकार आवां सायरा सुमरो ऐं बुलेटिन में असां सां गॾु साथ ॾींदो मुबशिर सोलंकी। सभ खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान जो एटमी प्रोग्राम 20 सालनि ताईं मुअतल करण ते को बि एतराज़ न आहे। ताइवान मामले ते को बि तकरार थियण न पियो वञे, उन बाबति को बि वाइदो न आहे कयो। फ़िलहाल ताइवान खे हथियार ॾियण जो को बि फ़ैसिलो न थियो। थी सघे थो त हथियार ॾियूं। ताइवान बाबति पॉलिसी तब्दील नाहे कई। मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर पारां पाकिस्तान जे हिकु भेरो ॿीहर तारीफ़। ट्रंप चयो आहे त कुझु ॾींहं अंदरि ईरानी तेल ख़रीद कंदड़ चीनी कंपनियुनि तां पाबंदियूं ख़तमु कंदासीं। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची चयो आहे त ईरान तकरार जो को बि फ़ौजी हल नाहे। विढ़ण जे लाइ तयार आहियूं। सफ़ारतकारी चाहियूं था गुंडागर्दी तारीख़ खे कचरा कुंडी में उछलाए छॾींदी। दिल्ली में ब्रिक्स परॾेही वज़ीरनि जे कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे ईरानी परॾेही वज़ीर चयो आहे त हरमज़ वापारी जहाज़नि जे लाइ खुलियल आहे। जहाज़नि जो अमलो ईरान सां सहकार करे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां चीनी कारोबारी वफ़द जी मुलाक़ात। वज़ीर आज़म पारां पाक चीन कारोबारी सतह ते ताउन वधण ते इत्मीनान जो इज़हार। शहबाज शरीफ़ चयो आहे त ताउन सीड़पकारी ऐं सनअती शराकतदारी खे हथी वठाईंदो। हलंदड़ महीने जे आख़िर में चीन जे दौरे जो मुंतज़िर आहियां। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बलोचिस्तान जे अवाम लाइ पीपल्स एयर एम्बुलेंस जो इफ्तिताह करे छॾियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बलोचिस्तान जे 8 ज़िलनि में चाइल्ड लाइफ फाउंडेशन सां गॾिजी कमु कयो पियो वञे। पीपल्स पार्टी हमेशह अवाम दोस्त ऐं क़रीब दोस्त सियासत कंदी आहे। पूरे ख़िते ऐं दुनिया में तमामु घणियूं मुश्किलातूं आहिनि, उन करे माशी मुश्किलातूं में बि इज़ाफ़ो थी रहियो आहे। बलोचिस्तान में सिहत वारे शोबे जे 11 मंसूबनि जी इफ़्तिताही तक़रीब कोटिया में मुनक़िद। बिलावल भुट्टो ज़रदारी तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त बलोचिस्तान जे हर शहरी जो हक़ आहे त खेसि मुफ़्त ऐं मयारी सिहत जूं सहूलियतूं मिलनि। कोशिश रही आहे त अवाम खे